सचन जी सरकश अडोल छाती झुकी न सघंदी झुरी सघे थी सदाकतन जे सिजन जे टांडे अवां जी अख भी हुरी सघे थी चिबन जे मुंह में थधी चांड्रोकी भरे थी मिर्चूं भली त भरजन अवां भी पंहिंजूं टलूं वेढ़ायो ॾिसूं अवां जा हवेलियूं थाणा अवां जा फटका अवां जा पतरा ॿिया के आना ॿिया के माणा असां जी मोकल अथव त करियो सुभाणे जेकी अवां का सजे इएं न थिए जो सुभाणे तुंहिंजो उघाड़ो लाशो गलिन में रहिजे कुतन जे अॻियां गिझन जे अॻियां ख्वार ॾाढो ख़राब थींदो इहो त थोरो वीचार ज़ालिम कॾहिं कलीअ मां गुलाब थींदो शहीद जो रत चवे तो कातिल फुड़े फुड़े जो हिसाब थींदो। अदा वरी ही इरफान जतोई वारो मसलो साम्हूं आयो आहे असांखे मारियो त ईअं थो वञे जहिड़ो सवाब जो कमु हुजे। हा अदा ज़ाहिर आहे जॾहिं हिक ॿिए जो एहसास न हूंदो को इतिहाद न हूंदो का सोच न हूंदी को नज़रियो न हूंदो त पोइ अहिड़ा वाक़िया बि रोज़ जो कमु हूंदो। बसि यार सबर खां सवा छा था करे सघूं। हा अदा मतां वात मां लफ़्ज़ बि कढो बसि हिक ॿिए खे सूर ॿुधाईंदा रहो पादर खाई खाई क़ौम जा हॾ मेण थी विया पर हराम आहे सोच ते हिक टके जेतिरो बि फ़र्क़ु पियो हुजे वञण वारी हुकूमत खे घटि वधि चई अचण वारी हुकूमत ते पूरी ज़िंदगी जूं उमीदूं लॻाए वेही रहंदा आहियूं अमल खां ॿरो बाक़ी पाण में बहस ईअं कयूं था ॼण दुनिया जी साइंस जा बानी हुजूं ही सौ सिधो ज़ुल्म आहे। दुनिया जे कहिड़े कानून में लिखियल आहे त पुलिस मासूमनि खे क़तल करण जो हक़ रखे थी? छा इरफान जतोई धाड़ेलो हू कंहिंजे क़तल में घुरबलो का बैंक फुरई कंहिं प्लाट ते कब्ज़ो कई चलो मञोसीं जेकॾहिं ॾोहारी हो बि सही त ही केरु थींदा आहिनि कंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो करण वारा जेकॾहिं कानून खे हिक पासे रखी हे पंहिंजा फ़ैसिला करे सघनि था त पोइ असांखे बि इहो हक़ हुअणु घुर्जे त ज़ुल्म जो जवाब ज़ुल्म जे हथियार सां ॾियूं पर जवाब ॾींदासीं कीअं? असांजा तबसरा ख़तम थींदा त ॿियो कुझु सोचींदासीं न। बाबा पोइ छा त कयूं भला असांजी वरी ॿुधे बि केरु कोन थो इन में असांजो कहिड़ो ॾोह। न चाचा अव्हां जो ॾोह थोरी आहे ही त खिलाई मखलूक आहे जेका अलाए किथां आई आहे अव्हांखे त उन्हनि जी ख़बर ई कोन्हे। अदा इरफान जतोई जो क़तल बस ज़ाहिर त पुलिस जो कमु लॻे पियो पर जेकॾहिं ईमानदारी सां पेरा खणो त पुठ भराई में असां जई कामूरनि जा हथ नज़र ईंदा ही उहे ई वॾेरा भोतार अथो जिन्हनि खे झुकी पेरनि ते हथ रखी सलाम कयो था इलेक्शन वारे ॾींहुं मथो तेॾ मां ॿोड़े वारनि खे पलस्तर करे अजरक कुल्हे ते रखी जेॾी महिल पोलिंगनि ते जज़्बाती थी नारा हणूं था उन महिल त ख़ुशी में सुञाणो ई कोन था सभु सूर अव्हांखे इलेक्शन खां पोइ यादि ईंदा आहिनि ख़ुशी सां वोट ॾेई मथे ते वेहारे पोइ घोड़ा घोड़ा छो था कयो ज़ोरी ते असेंबली में केरु वेंदो कोन्हे असां पाण रस्तो ठाहे ॾियूं था। ए अदा मार पवन असां इन करे त वोट कोन ॾिना त असेंबलियुनि में वञी असांजी भींग कयो। अदा माण्हू जी जेका फितरत हूंदी उन्ही जी पोइवारी कंदो न नांग खे पिंजरे में बंदि करण सां शींहं त कोन थींदो या गधे में पेट्रोल विझण सां हुंडा थी वेंदो फितरत उहा ई रहंदी आहे। असांखे सोचणु खपे त जेको कुझु कयूं पिया उन जो नतीजो कहिड़ो निकिरंदो। सोचण जी ॻाल्हि आहे त छा मुल्क मां करप्शन ख़तम थी वई अरबों रुपया लुटींदड़ पंहिंजे अंजाम ते पहुची विया। कानून जी ॻाल्हि कयो था न त छा फैक्ट्रियुनि जा मालिक बिजली चोरी कोन था कनि लखे एकड़ ज़मीननि जा मालिक पाणी चोरी कोन था कनि अहम उहिदनि ते वेठल सरकारी मुलाज़िम उहिदनि जो ग़लति फ़ाइदो कोन था वठनि पुलनि ऐं रोडनि जे ठीकनि ते ठेकेदार पंहिंजूं तिजोरियूं कोन था भरनि स्कूल में तालीम आहे अस्पताल में इलाज थिए थो कोर्ट मां इंसाफ़ मिले थो पुलिस हक़ीक़ी ॾोहारी खे गिरफ़्तार करे थी या कूड़ा मुक़ाबला ॼाणाए बेगुनाहनि खे क़तल करे थी। जेकॾहिं इहे सभु कम गैर कानूनी तौर ते हलनि पिया त पोइ इरफान जतोई जो अहिड़ो कहिड़ो ॾोह जो उनखे कोर्ट में पेश करण जे बि लाइक़ न सम्झो वियो। हर मासूम जे लाश मथां पुलिस मुक़ाबले जो ठपो लॻल हूंदो आहे मुक़ाबले जो एॾो ई शौक़ु आहे त लहो ॿेले में ऐं कयो मुक़ाबलो धाड़ेलनि सां पोइ असीं बि मञूं त वाकई मुक़ाबले जी हिमत रखो था बाक़ी 10 मोबाइलूं खणी कंहिं बेवस लाचार खे हथकड़ियूं हणी झंग में खणी गोली हणी मारण खे मुक़ाबलो नाहे चइबो। चंद नोटनि जे एवज़ इंसान जी ज़िंदगी जो सौदो थिए थो न ख़्याल आहे कंहिंजे उमीदनि जो न एहसास आहे रिश्तनि जो लालच हवस ऐं गुरूर जे नशे समाज खे खोखलो करे छॾियो आहे। हा यार वॾो ज़ुल्म आहे सम्झ में कोन थो अचे छा कयूं। चाचा ॻाल्हि ॿुध
इन में ॾोह कंहिंजो बि कोन्हे। जेकॾहिं कंहिंजो ॾोह आहे त उहो सिर्फ़ु असांजो पंहिंजो आहे। सोच अमल ॾे थी, अमल नतीजा ॾियनि था। असांजी सोच जो मयार नाहे, इन करे अमल नाकारा आहिनि। अमल नाकारा आहिनि त नतीजा बि हक़ में न आहिनि। पंहिंजे माज़ी ऐं पंहिंजनि हालतनि ते सोचो, गौर फिकर कयो, ग़लतियुनि खे सुधारियो। जेकॾहिं इन ज़िलत मां असांखे केरु कढी सघे थो त उहे असीं पाण आहियूं। दुनिया जी हर क़ौम पंहिंजे पाण खे उथारियो आहे। ॿियनि जा आसरा करे इंतज़ारी में वक़्तु कॾहिं बि फ़ाइदेमंद साबित नाहे थींदो। क़ौमनि जा ज़वाल उन्हनि जे ज़मीर में नई रूह फूकनि था, जंहिंजी ताक़त सां नए सफ़र जो आगाज़ थिए थो ऐं क़ौम जो काफ़िलो मंज़िल ॾांहुं रवानो थिए थो। असीं इहो ई सोचूं था त ताक़त अॻियां कुझु बि नथा करे सघूं। इन न थियण वारी सोच असांखे तबाह कयो आहे। असांखे हर अमल मुश्किल ऐं हर नई सोच बेकार लॻंदी आहे। पर ज़िंदगी जा उसूल ऐं फितरत जो कानून इन खां मुख़्तलिफ़ आहे। ज़िंदगी चवे थी त सोचो ऐं अमल कयो, फितरत चवे थी त हलो ऐं रस्ता ॻोल्हियो। बदकिस्मती सां असां न फितरत जी पोइवारी कई ऐं नई ज़िंदगी जे उसूलनि खे मान ॾिनो। पार्मेनाइडिस चवे थो त जेको कुझु सोचियो वञे थो या जेको कुझु ॻाल्हायो वञे थो उहो हक़ीक़त में बि आहे। छो त इहो मुमकिन ई नाहे त जंहिं शइ जे बारे में सोचियो वञे ऐं उन जो हक़ीक़ी वजूद ई न हुजे। यूनानियुनि न सिर्फ़ असांखे सोचणु सेखारियो बल्कि पंहिंजी सोच मथां सोचण जो नज़रियो बि ॾिनो। अरस्तु इंसानी ज़िंदगी जे मयार खे ज़ाहिर करे थो, सुक़रात अख़लाक़ ऐं हक़ जी ॻाल्हि करे थो, पैसागोरस ज़िंदगी जो निचोड़ बयान करे थो। दुनिया जा अज़ीम लीडर, साइंसदान, तारीख़दान ऐं फिलासफ़र सभु इन हक़ीक़त खे तस्लीम कनि था त ज़िंदगी जी अज़मत सुञाणण खां बग़ैर कामयाबी जो मंज़िलूं तय करणु नामुमकिन आहे। यादि रखो त जेकॾहिं सोचे सघो था त करे बि सघो था। उमर ख़याम खां अॻु शमसी कैलेंडर जो तसव्वुर बि नामुमकिन हो। अब्बास बिन फरनास खां अॻु हवाई जहाज़ जी उॾाम बि नामुमकिन हुई। अबू बकर अल राज़ी खां अॻु सल्फ्यूरिक एसिड जी दरियाफ़्त बि नामुमकिन हुई। हर नामुमकिन खे मुमकिन करण वारो मादो इंसानी सोच सां जुड़ियल आहे। हर इजाद सोच जी मोहताज आहे। हर अमल सोच जो गुलाम आहे। नफ्स सोच ते हले थी, ज़िंदगी जी तर्ज़ सोच ते हले थी। अॼु साइंस जा शाहकार माज़ी जी सोच जा नतीजा आहिनि। क़ौमनि जा उरूज बि सोच जे दायरे में दफ़न आहिनि। जॾहिं हर सही ग़लत जी सुञाणप सोच सां थिए थी त पोइ सिर्फ़ सूर पिटण सां कहिड़ी शरीयत पूरी थिए थी। असांजा नस्ल इन रस्ते ते बर्बाद थी विया। असांजी धरती इन तर्ज़ ते नीलाम थी वई। सूर सजन जा हुआ त सज़ा सोच जी हुई, ग़लतियूं कंहिंजियूं हुयूं, सदा कंहिंजी हुई। असीं काइनात जी उहा क़ौम आहियूं जेका नसीबनि ते भाड़े गुलामी करे थी। हिकु ख़ुदा जी दावा करण बावजूद वॾेरनि भोतारनि अॻियां सिर झुकाए थी। असांजो ख़ुशियूं उन्हनि जे हवाले, असांजा ख्वाब उन्हनि वटि क़ैद। हर साह जी क़ीमत उन्हनि खे अदा करणी पवे थी। सोच ते बंदिश, अमल ते बंदिश, सुकून जी ज़िंदगी असां लाइ गुनाह। छो त हिते मोहबत ऐं चाहतनि जे ऐलान ते बंदिश। ज़िंदगी जहिड़ी अनमोल नेमत खे उताकनि जी ज़ीनत बणाए मुस्तक़बिल जी मनसूबाबंदी नाहे कबी। हर पंध पुठियां ॾंग उन यार जा हुआ जंहिंजे सुखनि लाइ असांजा पगर वहनि था। असां हर शइ कुर्बान कई आहे जंहिंजो वास्तो धरती या क़ौम सां। अजीब सोच आहे असांजे दामन में। ज़िल्लत बर्दाश्त कयूं था, बुखूं काटूं था, ज़ुल्म सितम जा वसकारा सुबुह शाम हलनि था। तंहिं हूंदे बि निजात लाइ कोशिश न आहे। ईअं लॻे थो त ॼण क़ौम ई न आहे। जेकॾहिं सोच में गुलामी जा ज़र्रा हूंदा त टके जहिड़ा माण्हू बि तव्हांजा आका हूंदा। पंहिंजूं गफ़लतूं बयान करण जो शौक़ु न आहे, पर हक़ीक़त ही आहे त असांजी नाअहली ऐं ख़ुदगर्ज़ी ॿेड़ो सॼे क़ौम जो ॿोड़े थी। हर उरूज खे ज़वाल आहे त हर ज़वाल खे उरूज हुअणु खपे। असां हमेशा जी गुलामी जो ठीको नाहे खयो। कॾहिं त वाघ असांजे हथ हुअणु खपे। को मञे न मञे, पर आऊं इन हक़ीक़त ते ईमान रखां थो त सजन खां पातल गुलामी जी चादर तन असांजे अञा मिले थी। हज़ार सदमा खणी जीऊं था, पर ख़ुशी इहा त ज़िंदगी हले थी। जंहिं ज़िंदगी में इज़त जो वजूद न हुजे, सोचण वारी सघ कमज़ोर हुजे, गुलामी जा ॾिया नफ़रत जे तेल सां हर वक़्तु रोशन हुजनि, त अहिड़ी ज़िंदगी खां उहो मौत भलो आहे। जंहिंजे जनाज़े ते हज़ारनि जा लुड़क हुजनि। उथी पंहिंजे माॻ जी मालिकी कयो, पंहिंजे क़ौम जे मयार खे ज़िंदा कयो। तारीख़ जा दर्द नसीब आहिनि त मुस्तक़बिल जी क़िस्मत पाण लिखो। सुकून जी निंड हर को चाहे थो, पर राति ॾींहुं सुम्हण में का अज़मत न आहे। फिल्मूं ॾिसी डायलॉग हलण सां हालात नाहिनि बदलबा। ज़हन में रहे त ही ज़िंदगी जो उसूल त ठाहिण खां अॻु ठाहिणो पवंदो आहे। ऐं मञा थो त मंज़िल ते पहुचणु सवलो न आहे, पर सफ़र जी शुरूआत लाइ हलणो पवंदो आहे। दहशतगर्दी, पुलिस गर्दी, भत्ताखोरी, गुंडागर्दी, कानून जी आड़ में मासूम मरनि था। हर नओं सिज नई मैयत ॾे थो। हर ॾींहं ते हिकु नओं जनाज़ो खॼे थो। माइरनि जा लुड़क, भेनरनि जूं दाहूं, समाज मथां पोख थी फुटनि था। न फ़िकर आहे कंहिं घर जी, न अहसास आहिनि दुखनि जा। बसि हक़ीक़तनि खां मुंहुं फेरे ज़िंदगी जो सफ़र कयूं था। या त आवाज़ उथारे अहिड़े ज़ालिम खे सज़ा ॾियारियो, या पोइ इरफान जहिड़ा पुट तयार करे रखो। छो त ही वाक़ियो न पहिरियों आहे ऐं न ई आख़िरी। हिकु थी मरण खां बहितर आहे हिकु क़ौम बणिजी हिकु वाट वठो। जेको ज़ालिम बणिजी ज़ुल्म करे, तंहिंजे मुंहं में धूड़ विझो। यादि रखो त ज़ुल्म ते ख़ामोशी सभ खां वॾी लानत हूंदी आहे। पंहिंजी गैरत खे ज़िंदा करे ज़ालिम जो मुक़ाबिलो कयो। छो त तारीख़ उन्ही खे लिखंदी आहे जंहिं में मुक़ाबिलो करण जी हिम्मत हूंदी आहे।